जेके तू मुश्किल समझी वेठो आ थी सके उन मुश्किल खां बाद में बेहतरी हुजे, भलाई हुजे। हाँ, मुश्किल भी जरूरी है, मुश्किल भी जरूरी थी। याद रखे इंसान रब्बुल आलमीन जेको करे सो इंसान जे लाई करे। इंसान अल्लाह जी बेहतरी के न तो समझी सके। जियां तकलीफ़ हद खां वधी वञे त समझ अल्लाह तोखे को मकान ॾियण वारो थई। याद रख ए इंसान, याद रख ए इंसान जेके तकलीफ़ समझी वेठो आ परेशान न थी। न तकलीफ़ खां बाद में रब ज़ुल जलाल वल इकराम कंदो थई भलो। अल्लाह पंहिंजे बाने के कॾहिं मायूस न छॾींदो थई। मायूस न थी अल्लाह ॾे मथे मुंहुं करे रब खे चओ अल्हम्दुलिल्लाह या रब। यकीन करे न थोड़ो वक्त हूंदो आहे, तकलीफ़ भी ज़रूरी आहे। तकलीफ़ में दुनिया जी ख़बर पइजी वेंदी आहे, पंहिंजनि पराबनि जी भी ख़बर पइजी वेंदी आहे। तकलीफ़ भी ज़रूरी आहे। याद रख ए इंसान तकलीफ़ जॾहिं रब ॾे पंध करावई त समझ इहा अल्लाह जी आज़माइश आहे। अल्लाह ॾे पंध ई न करावई त समझ रब जो अज़ाब आहे। अल्लाह मूंखां नाराज़ आहे। रुठल यार खे परचाए मौत भी मोहलत ननी थई। याद रख ए इंसान यही दुनिया थई जे दुनिया में रब खे परछाणो थई। अखियुनि बंदि थियण खां बाद में, अखियुनि बंदि थियण खां बाद में तौबा जा दरवाज़ा भी बंदि थी वेंदा थई। याद रख मल अखियूं खुलियल थई त कर अल्लाह जी तौबा ताइब। रब ज़ुल जलाल वल इकराम खे चओ अल्लाह जेके ख़ताऊं थियूं सो तू मूंखे रब माफ़ करे छॾ। रब माफ़ करण वारो थई। अल्लाह ई माफ़ कंदई। रब ई रस्ता ठाहे ॾींदई। रब ई रस्ता आसान करे ॾींदई। मनाए उन रुठल यार खे, मनाए परचाए उन ख़ालिक़ अकबर खे जेको ॾेई न पचारींदो आहे। उहो रब ते रब